हजरत मौलाना अब्दुल रहीम साहब स्टेज ते वेठल उलमाए किराम ऐं शुरकाए कॉन्फ्रेंस। अॼु जी इन कॉन्फ्रेंस जो उनवान तहफ़ुज़े ख़त्म नबूवत आहे। उन हवाले सां असांजे सिंध जा माइनास उलमाए किराम मुबल्लिगीन हज़रात ऐं जमियत उलमा इस्लाम जा मरकज़ी ऐं सूबाई काइदीन अव्हां जे अॻियां पंहिंजे ख़्यालात जो इज़हार कंदा। अज़ीज़ाने गिरामी, वतन अज़ीज़ खे ठहंदे तक़रीबन 73 साल गुज़री चुका आहिनि ऐं ही पाकिस्तान जेको ला इलाहा इल्लल्लाह जे नाले ते ठहियो हुयो, आख़िरकार इन चीज़ जी छो ज़रूरत पई आहे जो 73 साल खां बाद में भी जेको वतन अज़ीज़ ला इलाहा इल्लल्लाह जे नाले ते ठहियो हुजे, उन जे चौराहनि ऐं चौकनि ते असां तहफ़ुज़े ख़त्म नबूवत कॉन्फ्रेंस कयूं था। मुअज़्ज़िज़ साथियो, हक़ीक़त त इहा आहे त वॾनि क़ुर्बानियुनि खां बाद में उन अंग्रेज़ साम्राज्य खे 7 समुंड पार भॼाइण खां बाद में इन चीज़ जी ज़रूरत न हुई जो असां तहफ़ुज़े ख़त्म नबूवत जो कॉन्फ्रेंसूं कयूं, बल्कि हर हिकु माण्हूअ जो ऐं शहरीअ जो इन चीज़ ते ईमान आहे त पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में ॿियो को नबी न पैदा थियो आहे, न ई पैदा थी सघे थो पियो। लेकिन इन चीज़ जी ज़रूरत सिर्फ़ इन जे करे रोज़ अवल खां ऐं पहिरें ॾींहं खां पई आहे जो पाकिस्तान जेको ला इलाहा इल्लल्लाह जे नाले ते ठाहियो वियो हुयो, पाकिस्तान मारज़ वजूद में अचण खां बाद में हिन वतन अज़ीज़ जो पहिरें वज़ीर ख़ारजा सर ज़फ़रुल्लाह क़ादियानी खे ठाहियो वियो। मुअज़्ज़िज़ साथियो, उन्हनि जा उहे साज़िशूं पहिरें ॾींहं ते ई ज़ाहिर थी वियो त उन्हनि पाकिस्तान कहिड़नि मक़ासिदनि जे लाइ ठाहियो हुयो, नारा असांजे अॻियां कहिड़ा लॻाया विया, ख़्वाब असांखे कहिड़ा ॾेखारिया विया। लेकिन पहिरें ॾींहं ते जॾहिं सर ज़फ़रुल्लाह खे पाकिस्तान जो वज़ीर ख़ारजा मुक़ररु कयो वियो, उन ॾींहं खां वठी करे अॼु 74 साल खां बाद में बि असां चौराहनि चौकनि ते उन्हनि साज़िशुनि खे वाइको कयूं था पिया त हिन वतन अज़ीज़ खे बणाइण में जेकॾहिं तव्हांजो मक़सदु इहो हुयो त पाकिस्तान में क़ादियानियुनि खे मुसलत करे ऐं असांजे मथां हुकूमत क़ाइमु कई वञे त असां उन्हनि खे ॿुधाइण चाहियूं था, ॿुधो साम्राजी क़ुवतूं ऐं ताक़तूं तव्हांजा आलाकार कल्ह बि तव्हां ग़ुलाम मोहम्मद क़ादियानी खे पाकिस्तान हिन हिंदुस्तान जी सरज़मीन ते जेको तहफ़ुज़ फराहम कयो हुयो, जेका तुंहिंजे तरफ़ों हिनखे आशीर्वाद मिलियल हुई ऐं उन बुनियाद ते हिन मुल्क जे अंदरि उन पंहिंजे फ़िक्र ऐं सोच खे फैलाइण जी कोशिश कई। लेकिन उनखे ॿुधाइण चाहियूं था पिया त पाकिस्तान जी हिन सरज़मीन खे हिन मक़ासिद जे लाइ कोन ठाहियो वियो हुयो, बल्कि हिन मुल्क जे अंदरि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जे कानून खे नाफ़िज़ करण जे लाइ ठाहियो वियो हुयो। उन जे करे ही वतन अज़ीज़ मूंखे कंहिं प्लेट में रखे करे कोन ॾिनो वियो हुयो, बल्कि हिन वतन अज़ीज़ खे ठाहिण जे लाइ मुंहिंजे उलमाए किरामनि रत जूं क़ुर्बानियूं ॾिनियूं। लाहौर जे कलियुनि खे, अनारकलीअ जे कलियुनि खे रत सां रेतो करे छॾियो हुयो। उन खां बाद में मूंखे वतन अज़ीज़ ॾिनो वियो। जेकॾहिं हीअ हुकूमत पाकिस्तान फरीक़ा खून जी होली खेॾण चाहे थी पई त पंहिंजे गोलनि खे आज़माए छॾियो। असांजा सीना हाज़िर आहिनि, असां तव्हां सां हर मामले ते कमिटमेंट करण जे लाइ तयार आहियूं, लेकिन पैगम्बर जे नामूस ते, पैगम्बर जी इज़्ज़त ते, कंहिं बि क़ीमत ते असां तव्हां सां कमिटमेंट करण जे लाइ तयार न आहियूं। अज़ीज़ाने गिरामी, असां उन्हनि खे ॿुधाइण चाहियूं था पिया त तव्हांजे इन हरकतुनि खे ॾिसी करे पूरे मुल्क जे अंदरि तहफ़ुज़े ख़त्म नबूवत जी तहरीक रोज़ो रोज़ सिर्फ़ सवन जे तादाद में न, बल्कि काल्हो को ॾींहुं आहे जो काल्ह उन लाड़काने जी सरज़मीन ते लखनि जो इज्तिमा करे ऐं स्टेज तां ख़त्म नबूवत जा नारा हणी करे तोखे मैसेज ॾिनोसीं लॉस एंजलिस जे उन कुते खे तो असांजे मथां जेको मुसलत कयो आहे, चोर दरवाज़े खां हर ॾींहुं कंहिं न कंहिं क़ादियानी
असांजे ब्यूरोक्रेसीअ जे अंदरि मुस्तलद कयो वञे थो पियो कादियाननि खे कॾहिं मुशीर बणायो वञे थो पियो कादियाननि खे कॾहिं स्टेट बैंक जे अंदरि आंदो वञे थो पियो लेकिन उनखे ॿुधाइण चाहिनि था पिया त ॿुधी छॾिजांइ मुंहिंजी हिस्ट्रीअ जो मुतालो करे ॾिस त तुंहिंजे आबाऊ अजदाद खे 7 समुंड पार कंहिं बजायो हुयो अंग्रेज़ ख़ुदि गवाही ॾींदो त वक़्त जो मुल्ला हुयो वक़्त जो मुजाहिद हुयो जेको देवबंद मां फारिग़ थियो हुयो उन मूसा खे अखियुनि में विड़ाए करे ऐं जंग विढ़ी मूंखे 7 समुंड पार भॼाइण ते मजबूर कयो आहे अज़ीज़ान गिरामी उन क़ुवत ऐं ताक़त खे ॿुधाइण चाहिनि था जेका पसे पर्दा रही करे हिननि खे तहफ़्फ़ुज़ करणु चाहे थी पई ॿुधो तव्हां दुनिया जी तारीख़ इन चीज़ जी गवाह आहे जेकॾहिं हिकिड़े नंढड़े मुल्क वियतनाम मां तूं शिकस्त खाई करे अचे थो पियो त मुंहिंजी तारीख़ बि वियतनाम खां घटि कान्हे का अफ़गानिस्तान जी सरज़मीन ते इन ख़त्म नबूवत जे जालनि तालिबान तो अमेरिका खे धुक चटे करे वापसि थियण ते मजबूर कयो आहे ॿुधी छॾिजांइ अॼु उन अफ़गानिस्तान जी सरज़मीन ते झंडो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो फड़के थो पियो ऐं असांखे मजबूर न कर असां हालतुनि खे हिन हालतुनि खे पंहिंजे हथ में खणण नथा चाहियूं पिया असां हमेशह आईन जे दायरे जे अंदरि रही करे इस्तिक़लाल हलाई आहे वरना मुंहिंजो पैगंबर फरमाए थो मन तफ़क्कुलु जेको दीन बदिलाए उनखे क़त्ल करे छॾियो रतो छाण करणु था चाहियूं पिया आईन जे दायरे में रही करे मुतालबा कयूं था त मुंहिंजे हिन 73 आईन जे अंदरि 1974 में तरमीम करे ऐं हिन ख़त्म नबूवत खे तहफ़्फ़ुज़ फराइम कयो वियो त पोइ आख़िरकार छा सबब आहे जो तूं पसे पर्दा रही करे असांजे मथां जेको हाकिम मुसलत कयो आहे उहो हाकिम हिन मुल्क सां कहिड़ियूं मज़ाक़ूं करे थो पियो अज़ीज़ान गिरामी अॼु ग़रीब ऐं मिस्कीन खे अटे जी लंप ख़रीद करण जी क़ुवत कान्हे का बटा लुटे कल्ले खे ख़रीद करण जी क़ुवत ऐं ताक़त कान्हे का छा दुनिया जा इकोनॉमिस्ट माहिरीन खां मां पुछणु चाहियां थो त दुनिया जी तारीख़ ॿुधाए थी पई त ही पूरी दुनिया जा मुल्क जॾहिं मईशत उनजी तबाह थी आहे त उहे टुटी विया आहिनि त पोइ ॿुधायो जेके वॾे कोटनि जे अंदरि रहो था जेके बैरिकनि में रहो था पिया हिनखे असांजे मथां मुसलत करे महांगाईअ खे